नाज़रीन, हालिया सिंध में थींदड़ बलदियाती इलेक्शन हुजे या पंजाब में थींदड़ ज़िमनी इलेक्शन जा हैरान कुन नताइज। शौरवंद तबके जो उहो ई चवणु आहे त केपी के पंजाब जे बनस्बत सिंध जो माण्हू अञा वॾेर की ग़ुलामीअ मां आज़ादु नाहे थी सघियो। ताज़ो गुज़िरियल अपर सिंध जे बलदियाती इंतिख़ाबात जे नताइज मां बज़ाहिर त ईअं लॻो त अवाम सिंध जे इक़्तिदार ते 15 सालनि खां बराजमान पीपी हुकूमत ते वोट जे ज़रिए अवाम उहो ग़म गुस्सो ज़ाहिर न कयो जंहिंजी तवक़ो कई पई वञे। ॿिए पासे सिंध बिलख़ुसूस असांजे ज़िले शिकारपुर में बि कई ख़्वाहिशुनि ऐं कोशिशुनि बावजूदु को बि गॾियल NDPP इतिहाद जुड़ी न सघियो। उन समूरी सूरत हाल जे हवाले सां अचो त ॾिसूं त शिकारपुर जो शऊर छा थो चवे। हिन वक़्तु जेका सिंध में बलदियाती इलेक्शन थी आहे जे मजमूई तौर ते ॾिठो वञे त ज़ाहिरी तौर ते त पीपल्स पार्टी वधीक सीटूं खटियूं आहिनि, वधीक ज़िलनि में कामयाबी हासिलु कई आहे। पर उन जा सबब हिकिड़ा त आहिनि हुकूमत, उन्हनि जी रियासत, उन्हनि जी। ॿियो इहो आहे त मुतबादिल जेके शयूं आहिनि, खोड़ ज़िलनि में मुतबादिल जेके मुखालफ़त हुई उहा एतिरी ताक़तवर कोन हुई। जिते जिते मुखालिफ़ धुर ताक़तवर रही आहे उते पीपल्स पार्टी खे शिकस्त बि आई आहे ऐं उन्हनि जो वोट बैंक बि उते घटि थियो आहे। तव्हांखे मिसाल मां ॾियां घोटकी ज़िले जो, त घोटकी ज़िले में अगरि उन पीपल्स पार्टी जी मुखालिफ़ धुर जेका आहे सरदार अली गौहर ख़ान महर ऐं उते जेके पाण बीठो या उन्हनि सां धुरियूं, उते पीपल्स पार्टी खे शिकस्त आई आहे। ज़िले काउंसिल जूं जेके सीटियूं आहिनि उते सरदार अली गौहर ख़ान महर वधीक खयूं आहिनि। अचो शिकारपुर जो तव्हांखे मां मिसाल ॾियां त शिकारपुर में बि मजमूई तौर ते तव्हां ॾिसो त एंटी पीपल्स पार्टी जेके धुरियूं आहिनि उन्हनि जेको वोट खयो आहे उहो तव्हां लखी तालके जो मिसाल वठो त लखी तालके में GDA जे तरफ़ां घोसबश ख़ान महर बीठल हुयो। उन उते 12 यूनियन काउंसिलियूं जेके आहिनि खटियूं आहिनि। ऐं अचो तव्हां खानपुर तालके में, उते एंटी पीपल्स पार्टी में डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई ऐं JUI वारा जो गॾियल इतिहाद हुयो, उते हुननि 14 यूनियन काउंसिलनि मां 11 यूनियन काउंसिलियूं हुननि खटियूं आहिनि। उनखां सवाइ हुननि हिकिड़ी टाउन कमेटी बि खटी आहे। पर अलमियो इहो हुयो त ही पाण में अगरि गॾु न हुया, जे मजमूई तौर एंटी पीपल्स पार्टी धुरियूं गॾियल तौर हिकु प्लेटफार्म ते बीहनि हा त मां सम्झां थो त नतीजा अञा बि कुझु ॿिया अचनि हा। ॾिसो, इतिहाद उन्हनि जो जुड़ियो हुयो पर उहो इतिहाद बरक़रार न रही सघियो। हाणे बरक़रार छो न रहियो, उन जा छा सबब आहे उहे त हू पाण ई ॿुधाए सघनि था जेकी जिन इतिहाद कयो हुयो, उन्हनि जी वज़ाहत या उन्हनि जो हो करे सघनि था। पर असां जेको ॾिठोसीं त इतिहाद बरक़रार न रहण जे करे ई उन्हनि में पाण में एतिरा इख़्तिलाफ़ पैदा थी विया जो हू अलॻि थलॻि थी विया। ऐं हुननि जे अलॻि बीहण सां हिक ॿिए जी मुखालफ़त करण सबबु उहो फ़ाइदो पीपल्स पार्टी खे थियो। लामोहला उहे वोट बैंक जेको हुयो उन इतिहाद में हिकिड़ी JUI बि हुई। मुसलसल पीपल्स पार्टी जी हुकुमरानी जेका रही आहे, उन हुकुमरानीअ शिकारपुर जे अंदरि त मां जेका शइ ॾिठीसीं बलदियाती इलेक्शन जे दौरान, त मुकमल इंतिज़ाम जेको हुयो उहो पीपल्स पार्टीअ जी सपोर्टर हुयो। इन करे इन मां इहो सम्झूं पिया त ओवरऑल जेका पीपल्स पार्टी आहे उन खे अवाम रिजेक्ट करे चुको आहे। बाक़ी जेके उन्हनि जा पंहिंजा पैकेट आहिनि, चाहींदड़ पैकेट जेके आहिनि उन्हनि तहत, छो त वोट जो रेशो जेको आहे उहो मुकमल किरियल आयो आहे। इन जे करे असां सम्झूं पिया त अवाम पीपल्स पार्टी खे रिजेक्ट करे चुको आहे ऐं अवाम जेको आहे उनखे वोट कोन पियो ॾिए। जेके माण्हू लालची या ॿिए अंदाज़ सां जीअं चऊं त कंहिं मुफ़ादनि में फाथल जेके आहिनि, उहे कुझु पैकेट जेके थींदा आहिनि, कुझु वॾेरा, कुझु भोतार, कुझु पंहिंजा, कुझु परावा, उहे गॾु करे उन्हनि ओड़े नमूने सां उहे वोट खया आहिनि। छो त असांजो ज़रई समाज आहे, उन ज़रई समाज में लेबर जेको आहे उहो भोतार वॾेरे खे घणो थिए थो, उन जे करे जेको आहे वोट उन्हनि ॾे पियो आहे। बाक़ी अवाम वोट कोन कयो आहे। बेसिक त आहे त इन जो जवाब बि उहे पाण ॾेई सघनि पिया। JUI वारा आहिनि या PTI वारा आहिनि जिन हिते इतिहाद क़ाइमु कयो, कहिड़नि सबबनि जे करे हुननि जा इतिहाद टुटा ऐं कहिड़ी जाइनि ते हुननि जा इतिहाद रहिया।
JUI जो ऐं अकीलाबाद सूमरे जो इतिहाद रहियो 24 वार्ड ते, जिते महमूद शेख साहब खे उते शिकस्त आई, उन जाइ ते पीपुल्स पार्टी जो बि इतिहाद JUI सां रहियो ऐं PTI जो बि JUI सां रहियो। अहिड़ी तरह सां शिकारपुर जे अंदरि सिटी जे अंदरि 8 वार्ड ते आफ्ताब सूमरो PTI जो हुयो, उन में जतोई साहब बि उनजो हिमायती हुयो, PTI बि उनजी हिमायती हुई, LA तशी जा दोस्त जेके हुया उहे बि उनजा हिमायती हुया। अहिड़ी तरह सां किथे किथे उन्हनि जा इतिहाद आया, किथे किथे उन्हनि जा इतिहाद ख़तमु हुआ। कहिड़नि सबबनि जे करे उहो न करे सघिया या पीपुल्स पार्टीअ जी सपोर्ट में हलिया विया, इहा चीज़ उहे वधीक बहितर आहे ॿुधाए सघनि था। बाक़ी असां सम्झोसीं त हीउ कुझु मुक़ाबिलो कंदा, पर कोन करे सघिया ऐं इतिहाद क़ाइमु न रखी सघिया। रहमान रहीम, वॾी महिरबानी तव्हांजी आज़म साहब, अलमारूफ़ कमांडर पवार साहब, जो तव्हां ताज़ो थींदड़ अपर सिंध में बलदियाती इलेक्शन जे हवाले सां, ख़ासि तौर सिंध जे हवाले सां असांखां मौक़ो वठणु असांजे ऑफिस में आया आहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल जेका 30 सालनि खां सिंध में मुक़्तदिर क़ुवत आहे, ऐं शिकारपुर ज़िले में त 2 तालुक़नि में त ठीकु आहे, हुननि क्लीन स्वीप कयो आहे गढ़ी यासीन में ऐं शिकारपुर में, पर खानपुर ऐं लखीअ में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि खे काई बि ख़ातिर ख़्वाह का मोटर न मिली आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जेका हिन वक़्तु इलेक्शन आहे बलदियाती, हिकिड़ी हूअं त क़ौमी ऐं सूबाई इलेक्शन बि हिकिड़ी कारोबारी इलेक्शन आहे असल में, ऐं इलेक्शन विढ़णु कंहिं आम माण्हुनि जो कमु न आहे। ऐं बाक़ी हाणे जेतिरे क़दुरु एंटी पीपुल्स पार्टी जे वोट जो तालिक़ु आहे, इहा ॻाल्हि ठीकु आहे तव्हांजी, त पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ सिंध जे हवाले सां ख़ासि तौर ते शिकारपुर सां कुझु न आहे कयो, ऐं उनजे बावजूद बि थियणु त ईअं घुरिजे त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे शिकारपुर में आवाम शिकारपुर जो सफ़ा रद्द करे हा। पर बदकिस्मती इहा आहे त हिकिड़ो ख़ौफ़ मौजूदु आहे आवाम में। पीपल्स पार्टी मां अॻे दफ़े बि हिन ई चैनल जे ज़रिए आवाम खे इहा ॻाल्हि अर्ज़ु रखी त ॻोठ में त ठीकु आहे, वॾेरो जाबिर ज़ालिम जागीरदार जेको आहे पंहिंजे उनखे कुड़मीअ खे हारीअ खे कंट्रोल करे वेठो आहे, पर शहर में बि इन खां कोई बि घटि कोन्हे को। शहर जो जेको बि वॾेरो आहे, जेको सियासतदान आहे, उहो बि दावा दड़का ॾेई करे पंहिंजे वोटर खे, कम्यूनिटी जे सरबराह खे पाबंद थो करे ऐं कंट्रोल थो करे त बाबा मूंखां सां कंहिंखे बि वोट न ॾिजाए। ऐं इहो ई नतीजो आहे जो हू पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे तरजीह थो ॾिए, ऐं जेके इज्तिमाही जेके मफ़ाद आहिनि बदकिस्मतीअ सां उन्हनि खे पोइते थो करे छॾे। हिकु त सबबु इहो आहे, ऐं ॿियो सबबु इहो आहे त जेको माज़ीअ में बिल्कुलु बि यानी पीपल्स पार्टी जे साम्हूं कोई ईंदो ई कोन हो, हिन दफ़े थियो ई आहे त आज़ादु उमेदवार वॾी तादाद में शिकारपुर शहर में उथिया आहिनि। हिकिड़ी सम्झो उमेद हिकिड़ी पैदा थी आहे, हिकिड़ी चिणग हिकिड़ी असांखे नज़र अचे थी पई, हिकु ऊंदहि में हिकु रोशनी नज़र आई आहे। नौजवान शिकारपुर शहर में ई जेके मुंहिंजी मालूमात में आहिनि, तक़रीबन को 30 वार्डनि ते जेके मां सम्झां थो को 80-90 माण्हू बीठा आहिनि जेका आज़ादु उमेदवार, छोकी उन्हनि हारायो आहे, पर 7 खां 8 हज़ारनि जी तादाद में उन्हनि वोट खयो आहे। ऐं ईंदड़ जेका इलेक्शन हूंदी क़ौमी ऐं सूबाई, उन ते वॾो हिकिड़ो असरु पवंदो। असां ई चाहियूं था त शिकारपुर जो आवाम थोरो सुजाॻ थिए ऐं शौर मां कमु वठे, इन्हनि सभिनी खे रद्द करे। पर बदकिस्मती आहे त वक़्ती तौर ते जीअं ॾेॾर निकिरींदा आहिनि, उहो मींहुं वसंदो आहे, खूह मां निकिरींदा आहिनि, बिड़ मां निकिरींदा आहिनि। असांजूं सियासी पार्टियूं बि वक़्ती तौर ते इतिहाद त ठाहिनि थियूं पियूं, एंटी पीपल्स पार्टी थिए या एंटी मज़हब थिए, जेके बि थियनि, पर अंदरूनी तौर ते मफ़ाद पंहिंजा ज़ाती अॻियां रखी करे उन इतिहाद खे टोड़े थियूं छॾनि, ऐं पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे साम्हूं रखी करे पीपल्स पार्टी जे पलड़े में वोट पए थो पियो, खुलिया बि पए थो, अंदरूनी तौर ते बि पए थो पियो। असां ईअं सम्झूं था पिया त पीपल्स पार्टी हिकिड़ी बज़ाहिर आहे, ऐं हिकिड़ी पीपल्स पार्टी उहा आहे जंहिंजा चहिरा तब्दील आहिनि, कम सभिनी जा साॻिया आहिनि, नाला कंहिंजा खणी बहरहाल। ऐं पोइ बि असांखे सम्झो मुआशिरे में जेकॾहिं का ईमानदार, का सचार क़ुवत आहे, जेका सियासी पार्टी बि आहे ऐं मज़हबी पार्टी बि आहे, जमात इस्लामी, उन्हनि में हिकिड़ो जज़्बो मौजूदु आहे, हिकिड़ो शऊर मौजूदु आहे, ऐं माण्हुनि खे सुजाॻ करण जी हिकिड़ी मुहिम बि हलाई पई पए। ऐं आवाम जेके उन्हनि खे हिकु दफ़ो मौक़ो ॾिए, मां सम्झां थो पियो त पीपल्स पार्टी काफ़ी हद ताईं पोइ ते हली वेंदी। असल में ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी का नई पार्टी कोन्हे का, कल्ह कोन ॼाई आहे, गुज़िरियल यानी 50 सालनि खां हिन मुल्क में सियासी हैसियत हिकु रखे थी पई, ऐं सियासत में इतिहाद रातो राति ठहंदा बि आहिनि, ठहंदा बि आहिनि।
कोशिश त इहा ई हुई पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी त सॼो हलवो असां ई खाऊं ऐं हलवो जेको मुलनि जो हक़ु हूंदो आहे उन्हनि खे असां हिकु बि न ॾियूं। पर मुलनि जो चयो त हाणे हक़ु असांजो हलवे ते असांखे कुझु बि कोन मिले या ॿियूं पार्टियुनि चयो असांखे कुझु कोन मिले, उन जे लाइ ॾिसो पिया त राति जो इतिहाद ठहे पियो, सुबुह जो वरी ड्रहे पियो, वरी सुबुह जो ठहे पियो त राति जो ड्रहे पियो। तो इहा का नई ॻाल्हि कोन्हे इतिहाद ठहे या ॾहणु। बलदियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु शिकारपुर में इतिहाद नामुमकिन हो। इहे मीडिया जूं ख़बरूं आवाम खे बेवकूफ़ बणाइण जो हिकिड़ो ख़्यालु हो जेको आवाम बदकिस्मतीअ सां न सम्झी सघियो ऐं जंहिंजे नतीजे में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे शिकारपुर शहर में कोई बि नुक़सानु थियो न थियो। अलबत्ता पीपल्स पार्टी पाण में त तक़सीम थी वई, उन जा तव्हांखे असरात ईंदड़ जेको मरहलो आहे चेयरमैन जो तालके लेवल ते ऐं ज़िले लेवल ते उन में नज़र ईंदो। तव्हांखे ख़बर हूंदी त पीपल्स पार्टी में ख़ुदि 3-4 ग्रुप अहिड़ा मंगोलनि जा जेके पाण में ई न पिया ठहिया, कंहिंखे 10 मिलिया वार्ड, कंहिंखे 8 मिलिया, कंहिंखे 20 मिलिया, केतिरा वार्ड बि मिलिया। ॾिसो मां पहिरियां बि अर्ज़ु कयुमि त सची ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी शिकारपुर शहर में उन जूं मज़बूत जड़ा हिन वक़्तु मौजूदु आहिनि। मां सवाइ चंद वार्डनि में हिन वक़्तु इतिहाद केॾो बि ठहिया, पीपल्स पार्टीअ खे शिकस्त जेका आहे त ॾाढी मुश्किल हुई ऐं हिकु वोट त मिली सघनि पिया, मुक़ाबिलो त करे सघनि पिया, पर सफ़ा क्लीन स्वीप ऐं उन्हनि खे घर में विहारणु इहो नामुमकिन हो। हिकु शुरूआति थी सघे पई। आईंदा बलदियाती इलेक्शन में पीपल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾियण जी हिकिड़ी घड़ी थी सघे पई, वक़्तु थी सघे पियो, पर फिल फॉर उन खे माना ग्राउंड मां उछलण वारी ॻाल्हि करणु वक़्त खां पहिरियों हुजे। हा।